अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन सोहरा थाने जे हद मिसाली कोट जमालुद्दीन लाशारी में लाशारी बिरादरी जे घरनि ते धारेजा बिरादरीन जे माण्हुनि पारां मुबैना हमलो करण सबब लाशारी बिरादरी जूं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। चूंडको में लाशारी बिरादरीन धारेजा बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौके ते पूंज ख़ातून, मसमात साहिल, हीर ख़ातून अल ॾतो ऐं माशूक अली लाशारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन माण्हू आहियूं। असां सां धारेजा बिरादरी जे गुलाम कादिर धारे जो, पंबर सूफ़ धारे जो, सिकंदर अली ऐं मुर्तज़ा धारे जे वारनि असां सां ज़ुल्म कयो आहे। राति जे अंधेरे में असां ते हमलो करे घरनि खे ट्रैक्टर हणी ड्राहे पट करे छॾियो, जॾहिं त असांजूं 2 औरतूं मसमात खिलण ऐं मसमात भली सख़्त ज़ख़्मी आहिनि। उन्हनि SSP खैरपुर ऐं आला इख्तियारनि खे अपील कई त नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक खबरूं या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।